बडाणी में अलमुर्तजा कांटा लग अब्दुल हफीज़ चाचड़ जो पेट्रोल पंप शॉर्ट सर्किट थियण सबब बाहि लगी वई, जेका बाहि आसमान सां ॻाल्हियूं करण लगी। आस पास जे माण्हुनि भॼी जान बचाइण में कामयाब थी विया। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे STN न्यूज़ बडाणी अब्दुल ख़ालिक भुट्टो। जी अब्दुल ख़ालिक भुट्टो, छा तफ़सीलात आहिनि इन बाबति? जी बिल्कुल अंग ॿुधंदो बडाणी में आल मुर्दा कांटा लॻ अब्दुल हफीज़ चाचड़ जो पेट्रोल पंप शॉर्ट सर्किट थियण सबब बाहि लगी वई, जेका बाहि आसमान सां ॻाल्हियूं करण लगी। आस पास जे माण्हुनि भॼी जान बचाइण में कामयाब थी विया। शहर में ख़ौफ़ छंहिंजी वियो। माण्हुनि बाहि विसाइण जी ॾाढी कोशिशि कई, पर बाहि माण्हुनि खे ओसे पासे में अचण न ॾिनो। पेट्रोल पंप अंदरि रखियल बैटरियूं, UPS, रोक रक़म ऐं लखे रुपयनि जो पेट्रोल बि सड़ी रख थी वियो। जॾहिं त फायर ब्रिगेडियर अमले खे इतलाह करण बावजूद भी फायर ब्रिगेडियर जूं गाड़ियूं वाक़े वार हंधि न पहुची सघियूं, जंहिं सबब वधीक नुक़सान थियण लॻो। बाहि जा शोला घणी देर ताईं जारी रहिया। जी।